दादू सिविल अस्पताल में डॉक्टर जे जाइ ते संदसि ड्राइवर पारां मरीज़नि जो इलाज करण जो इंकिशाफ। इलाज लाइ आयल मरीज़ डॉक्टर जे ड्राइवर खे सुञाणे वरितो। एतराज़ करण ते डॉक्टर ऐं मरीज़ में ॾंद चिक। दादू सिविल अस्पताल में डॉक्टर जे मौजूदगी में संदसि ड्राइवर पारां मरीज़नि जो इलाज करण जो अनोखो कारनामो मंज़र आम ते अची वियो आहे। सिविल अस्पताल दादू में इलाज लाइ आयल मरीज़ डॉक्टर जे ड्राइवर खे माण्हुनि जो इलाज कंदे पकड़े वरितो ऐं मरीज़ पारां ड्राइवर खां इलाज कराइण जे एतराज़ ते डॉक्टर मरीज़ मथां ॾमरजी पियो। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में डॉक्टर ख़ुदि एतराफ़ कंदे चई रहियो आहे त संदसि ड्राइवर प्रैक्टिस करे रहियो आहे। जन त डॉक्टर ऐं मरीज़ विच में ॾंद चिक थियण बाद डॉक्टर मरीज़ खे इलाज करण खां खुदो जवाब ॾेई अस्पताल मां रवानो थी वियो। होॾां डॉक्टर जे ड्राइवर पारां मरीज़नि जो इलाज करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद दादू जे सुञाण धुरिन HSTV सां ॻाल्हाईंदे अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त कुझु वक़्त अॻु सिविल अस्पताल दादू में डॉक्टर बदिरां मेडिकल रेप मरीज़नि जो इलाज करे रहियो हो, जंहिं ते पिणु सख़्तु एहतजाज कयो वियो। हुननि चयो त अस्पताल जे सिविल सर्जन वाइदो कंदे चयो त अॻिते अस्पताल में इन क़िस्म जी ग़लती न थींदी, पर अफ़सोस आहे जो सिविल अस्पताल में डॉक्टरनि जे मौजूदगी में मेडिकल रेप ऐं ड्राइवर माण्हुनि जो इलाज करे रहिया आहिनि। हुननि सिहत खाते खां मुतालबो कंदे चयो त सिविल अस्पताल दादू जी इंतज़ामिया ऐं ड्यूटी खां किबाईंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे माण्हुनि जूं हयातियूं बचायूं वञनि। हू बेस तो करे असां ॻाल्हायो आहे पाण डिस्पेंसर आहे क्वालिफाइड पाण हकीम आहे ठीकु आहे न क्वालिफाइड आहे पर तव्हांजो इहो कहिड़ो एटीट्यूड ऐं बिहेवियर आहे ईअं थींदो आहे। हाणे तव्हां पाण था चओ त मुंहिंजो ड्राइवर आहे तव्हांजो ड्राइवर आहे उहो वेही हिते कमु थो करे ड्राइवर कमु कंदो छॾियो डॉक्टर साहिबु छॾियो किथे तव्हांजी इज़त आहे किथे तव्हांजो पेशो आहे ऐं किथे तव्हां ॻाल्हायो था ईअं न थींदो डॉक्टर साहिबु तव्हां पंहिंजी माना स्टेटस खे ॾिसो ईअं न कयो न कयो तव्हां पढ़ियल लिखियल वॉलंटियर आहे कोई सैलरी ते कोन्हे डॉक्टर साहब छो था कयो को वॉलंटियर मुंहिंजा जानी छा जे लाइ था करायो इंतज़ामिया सां तव्हां चओ न इंतज़ामिया खे तव्हांखे प्रोवाइड कनि ऐं तव्हां बि माना हितां जी मेडिसन ते तव्हांजी लिखो न बसि अथव साईं ग़रीब माण्हू सां हेॾी नाजाइज़ी आहे न